पाण ॾिठो यरोंगाली जेके हुनखे कुटीन पिया अलाए किथे जो टाइम न्यूज़ रुस्तम शिकारपुर हाणे हुते जेको आहे उन पितकड़ो मासूम ॿार जेको आहे पंहिंजे पीउ सां चिंबड़ियल आहे ऐं हुनखे हू ज़ंजीरूं विझी हुनखे कुटीन पिया। मक़सदु छा आहे? ही वीडियोज़ जारी करण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो ई आहे त ॾहका पकड़िजे, दहशत पकड़िजे। दहशतगर्दी आहे न, ही धाड़ेल छा था कनि? ही दहशतगर्दी आहे न, तव्हां हुनखे धाड़ेल चओ या दहशतगर्द चओ। त दहशत पकड़िजे त जीअं कुझु खे अगवा करे अचूं, कुझु खे सिर्फ़ु असांजी पर्ची वञे त असांखे पैसा अची वञनि, न त चइजे तव्हांजो हेड़ो हशर कंदासीं, न त खणी वेंदासीं कंहिंखे, खणी वेंदासीं। पुलिस खे बि अच्छा, पुलिस खे बि इहो माण्हुनि खे बेसिकली इहो नियापो बि अहिड़ी वीडियोज़ जारी करण सां इहो थिए थो त माण्हुनि खे बि इहो पक थिए त बाबा हिते पुलिस वुलिस कुझु नथी करे सघे, डाकू राज आहे, उहा ई सेफ्टी अथव। कंहिं ज़माने में ईअं धाड़ेल ईअं पर्चियूं मोकिलींदा हुआ, हाणे उहो साॻियो कमु शुरू थी वियो, मंथली फिक्स थी वेंदियूं बसि। पोइ हींअर बि सो ॾहका ऐं दहशत अगरि को ॾोहारी, चाहे हू दहशतगर्द धाड़ेल जेको बि हुनखे नालो ॾियो तव्हां, तॾहिं पखेड़े सघे थो जॾहिं रियासत जी रियासती क़ुवतनि जी डपु या दहशत हुननि ॾोहारियुनि वटि न हुजे त ई हू आम माण्हुनि ते पंहिंजी दहशत पखेड़े छॾीनि था। मूंखे ज़माने में सुल्ताना डाकू, फलाणो डाकू, पोइ परू चांडियो, पोइ अलिफ, पोइ बे, ॾहका हो न। पर जॾहिं सफ़ायो करण जो नियत हुजे थी, मूंखे यादि आहे त हीअ त तव्हां अपर सिंध जी ॻाल्हि कयो था, हिकिड़े ज़माने में हैदराबाद खां मीरपुर ख़ासि शाम जो 5 बजे खां पोइ न वञी सघिबो, उहो सही बख्तरबंद आहे, पोइ सही मुहिबशीदी आहे, पोइ फलाण आहिनि, पोइ ढिमकाण आहिनि, यानी हिते त को ॿेलो बि कोन हो। चइबो पोइ छा आहे? चई हू सही अंबनि जा बाग आहिनि, उन में लिखी वञनि था, हाणे अंबनि जे बाग में धाड़े लिखी वेंदा, ढिघे अरसे ताईं इहो हलायूं, अलाए केतिरा माण्हू मारिजी विया, धाड़ेलनि मारे छॾिया, अगवा थींदा, सभु कुझु थींदो। हे तव्हांजो जेको हीउ मीरपुर ख़ासि रोड आहे, पोइ जॾहिं सफ़ाई कयूं त उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं हिन पटी ते हाणे नथो थिए, त मतिलबु छा थियो? नियत आहे हुई हुन महिल त ख़तमु करिणो आहे, ऐं पोइ नियत थी त हिन रोड ते न करणु ॾियणो आहे। पोइ हुननि खे हीअ जेको अपर सिंध वारी जू आहे, इहा हिननि खे चूंडे ॾिनी वई त हाणे इहो तव्हांजे लाइ सेफ ज़ोन आहे, हीअ नो गो एरियाज़ आहिनि, इते तव्हांजी दहशत भले हले। सो खोसो साहिबु, इहो ॻाल्हाइण सां कोन थींदो। जंहिं ॾींहुं पुलिस ऐं सरकार नियत कंदी, इंतिज़ामिया नियत कंदी, उन ॾींहुं आउं सम्झां थो त हफ़्ते जो मामिलो बि कोन्हे।